खिपरो में शहीद अब्दुर्रहीम गिरोड़ी लाइब्रेरी हाल में सुजागी जो सॾ जे सिरे हेठि सिंध ज़रई यूनिवर्सिटी उमरकोट कैंपस में दाख़िला मुहिम के सिलसिले में तकरीब मुनक़द कई वई, जंहिंमें प्रोफेसर डॉक्टर जान मोहम्मद मरी समेत वॾे तइदाद में उस्तादनि, शागिर्दनि, सियासी समाजी अॻवाननि, लेखकनि, अदीबनि शिरकत कई। दोस्त ही जो सेमिनार है अॼोको वो अवेयरनेस के हिसाब से है त माना असांजो जो मकसद है सेमिनार करण जो त असां डिफरेंट ॻोठनि में वञूं ऐं डिफरेंट जेके असांजूं अदियूं आहिनि ऐं अदा आहिनि उन्हनि खे अवेयर कयूं। अगरि हू 12 पास करे वेठा आहिनि त हू वांदो घर न वेहनि, हू जेके आहिनि डिफरेंट यूनिवर्सिटीज़ में एडमिशन वठनि। जीअं असांजो सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी में एडमिशन हींअर हलंदड़ आहिनि, उन्हनि जो जेको 13 जनवरी आहे उहो लास्ट डेट आहे ऐं वधि खां वधि जेके अदियूं आहिनि अदा आहिनि पंहिंजा फार्म फिल कनि ऐं उमेदु आहे त एडमिशन वठी ऐं डिफरेंट डिग्री प्रोग्राम्स में एनरोल थियनि। असांजो जेको मकसदु आहे एजुकेशन खे फैलाइणु, ठीकु है, छो जो तव्हां पाण ॾिसो पिया ही दुनिया में जेको रिसोर्सिस आहिनि घटींदा पिया वञनि ऐं माण्हू जेके कॉम्पिटिटिव आहिनि उहो वधंदा पिया वञनि। त असां जेकॾहिं ईअं सुस्त थी घर वेंदासीं त असां अॻियां हली सर्वाइव न करे सघंदासीं। ऐं असांजे यूनिवर्सिटी में हींअर जेके गर्ल्स छोकिरियूं आहिनि उन्हनि जे लाइ 100% फ़ीस माफ़ु कयो वियो आहे ऐं डिफरेंट 25% फ़ीस ॿियनि जे लाइ माफ़ु कयो वियो आहे, ठीकु है। त पोइ मुंहिंजो तव्हांखे इहो ई अर्ज़ु आहे त तव्हां इन मैसेज खे अॻियां वधायो त जीअं माण्हू वधि खां वधि हिन मैसेज खे अप्रोच करे सघनि ऐं डिफरेंट डिग्री प्रोग्राम्स में एनरोल थियनि। ऐं अगरि इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी में तव्हां एडमिशन वठो था, अगरि 4 सालनि खां पोइ तव्हां निकिरो था त तव्हां वटि वॾियूं जेके अदारा आहिनि वॾा उहे तव्हांजा वेट पिया कनि ऐं तव्हां जेके आहिनि वॾा सॉफ्टवेयर ठाहे सघो था। तव्हां घर वेठे फ्रीलांसिंग जे थ्रू लाखों रुपया कमाए सघो था। ज़रई कहिड़ा इनकलाब जेके अचनि पिया, ख़ासि करे ॿिजनि जे हवाले सां, जीअं हींअर पाण मोहताज थींदा पिया वञूं, कीअं था सम्झो अॻिते हली जेकॾहिं मुल्क ॿिज बंदि था कनि त पंहिंजो मुल्क केॾा वेंदो, केॾो बहिरान ईंदो, इन हवाले सां थोरो साईं तव्हां पाण सम्झी सघो था त जेको एग्रीकल्चर आहे उहो पाकिस्तान जो इकानमी आहे, उनजो बेस है। अगरि असां जेकॾहिं इन जे ॾांहुं फोकस कोन कंदासीं, छो जो टेक्नोलॉजी बि आहे, टेक्नोलॉजी सां गॾोगॾु असांखे एग्रीकल्चर ते बि सर्वाइव करिणो आहे, छो जो असांजो 70% माण्हू पाकिस्तान में डायरेक्टली ऐं इनडायरेक्टली कनेक्टेड आहे एग्रीकल्चर सेक्टर सां। अगरि असां उन ते फोकस न कंदासीं त असांजो इकानमी लो थी सघे थो, पोइ असां जेको डॉलर हाई थी वेंदो, असांजो सर्वाइवल वधीक ॾुखियो थी वेंदो। इहो जेके सुधरियल मुल्क आहिनि उहो हिन हवाले सां कहिड़ा जेके तव्हां मुल्क ॻणाए सघो था जेके अॻिते आहिनि ऐं पाकिस्तान जे पोइते हुजण जो कारण छा आहे? सभिनीनि खां पहिरीं अगरि पाकिस्तान जे पोइते हुजण जी असां कारण जी ॻाल्हि कयूं त एजुकेशन जो जेको निज़ाम आहे उहो मुकमिल तौर ते तबाह थी चुको आहे। मतिलबु असांजो जेको फोकस आहे उहो सॼो सियासत जे पुठियां आहे। असांजो ॿार आहे उहो बि सियासत जे पुठियां भॼे पियो। हिकिड़ो माण्हू माना एजुकेशन जे हिसाब सां डेडिकेशन हुजे, लगन हुजे, हू अॻियां वधे। असां ॾिसो ही असांजो अॼोके सेमिनार करण जो मक़सदु छा आहे त जीअं माना असां अवेयरनेस ॾियूं, माण्हू ॾिसनि, माण्हू ॿुधनि ऐं उन्हनि में हिकिड़ी सुजागी पैदा थिए, उन्हनि में हिकिड़ी सोच पैदा थिए, हू पंहिंजे सोच खे चेंज कनि ऐं हू एजुकेशन में हली अॻिते हली कॉम्पिटिटिव थियनि। हिकिड़ो यूट्यूब चैनल, हिकिड़ो फेसबुक पेज, इहो कीअं उन ते कमाई करे सघिजे थो? साईं तव्हां अगरि हिकिड़ो यूट्यूब चैनल ठाहियो था, अगरि तव्हां उन में अगरि तव्हां थोरा अगरि जेको बि तव्हां वटि फंड आहे, लेट सपोज़ तव्हां टेक्नोलॉजी में सुठा आहियो त तव्हां उन बारे में लेक्चर्स रखी सघो था। जीअं तव्हांजा व्यूज़ वधंदा तव्हां घर वेठे उन मां अर्निंग करे सघो था, तव्हां वटि पैसा अची सघनि था। तो ज़रई यूनिवर्सिटी टंडो जाम जे मौजूदा वाइस चांसलर मोहतरम डॉक्टर फतेह मरी साहब खे जेको असांजे तलके खिपरे यूनियन काउंसिल खाई जा मक़ामी माण्हू आहिनि, जंहिं मैट्रिक जेका आहे गवर्नमेंट हाई स्कूल भिटबाड़ी में हासिलु कई। असां चाहियूं था त ज़रई यूनिवर्सिटी टंडो जाम जो कैंपस उमरकोट जेको खुलियो आहे, उन में जिन शोबनि में हितां जे ॿारनि खे जेका नॉलेज, परख ऐं ॼाण ऐं सुजागी ॾिनी वञे थी, उन जो ख़ासि जेको फोकस आहे उहो ज़राइत आहे। ज़राइत जो पेशो कीअं आहे, सॼी असांजे पाकिस्तान, प्यारो मुल्क पाकिस्तान, उन जी करंगे जी हॾी जेका आहे, ढांचो जेको आहे उहो ज़राइत आहे। असांजे मुल्क में ज़राइत जो पेशो जेको आहे अहमियत इख़्तियार करे वियो आहे वधीक। जो असां वटि हिते कणिक, कमंद, कपह, काटन जेको आहे या सारियूं आहिनि, उन जो फ़सुलु तमामु हिते वॾो थिए थो। उन जे लाइ असांजे हारी खे, असांजे आबादगार खे, असांजी जेका ही जेको बकर जेको पैदा कंदा आहिनि उनखे एक क़िस्म जी का नॉलेज ऐं ॼाण नाहे त उनजो मिक़दार कीअं आहे, एकड़ में ॿिज केतिरो पोखिबो, उनमें उपत केतिरी मिलंदी, उनमें ॿिज केतिरो ईंदो, उनमें भाण केतिरो ईंदो, उनमें पाणी केतिरो ईंदो, वक़्तु सर पाणी उनखे कॾहिं मिलणु खपे, 12-15 ॾींहं पाणी मिले, 21 ॾींहं पाणी मिले, या पाणी जो मिक़दार उनखे कीअं मिलिजे।
ऐं उन सोकड़ जी मौसम में हालात कहिड़ा हुजणु घुरिजनि। इन सॼी नॉलेज खे इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जे हवाले सां ज़राइत जे शोबे तरफ़ां माण्हुनि में ॼाण ऐं सम्झ परख पैदा करण जे लाइ ऐं असां हिते सांगड़ ज़िले जे पोइते पियल अछड़ोतर इलाइक़ो खिपरो आहे, गुलानबी शाह आहे, भिटबाइटी आहे, हिन इलाइक़े में अहिड़े क़िस्म जा सेमिनार कराए उमरकोट कैंपस तरफ़ां हिकु क़िस्म जो जदीद ॼाण ॾिनी पई वञे। असां चाहियूं था त उमरकोट कैंपस जेका आहे उन में एतिरा शागिर्द असांजे इलाइक़े जा वञनि, एतिरी हासिलात ॼाण कनि जो ईंदड़ मुस्तक़बिल में हिन असांजे सांगड़ ज़िलो, मीरपुखा ज़िलो, उमरकोट ज़िलो में ज़राइत जेका बि हिते पैदा थिए थी उन ते फ़ोकियत अहमियत हितां जे माण्हुनि जी हुजे ऐं हितां जा जेके माण्हू आहिनि इन मामले लाइ तमामु ॼाण ऐं हासिल कनि। अचो त पाण गॾिजी उमरकोट कैंपस में पढ़ंदड़ शागिर्दनि हथ मज़बूत करियूं, उन प्रोफेसरनि खे सलाम पेश करियूं त जीअं हू वधि में वधि हिन इलाइक़े खे अहमियत ॾियनि ऐं हिन इलाइक़े जे शागिर्दनि खे अॻिते हौसला अफ़ज़ाई कनि। उमरकोट में इस्टेब्लिश थी आहे जंहिंमें BS एग्रीकल्चर आहे, उनजे अंदरि 3 शोबा आहिनि, सॉइल साइंस, एग्रोनॉमी, प्लांट प्रोटेक्शन, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी आहे IT साइड ते, सॉफ्टवेयर इंजीनियरिंग आहे, BS इंग्लिश आहे, लाइव स्टॉक असिस्टेंट डिप्लोमा बि असां करायूं पिया। त असांजो बुनियादी मक़सदु आहे जो को हिते गॾु थियण जो आहे त असां ख़ासि करे खिपरे जे शागिर्दनि में अवेयरनेस पैदा कयूं त असांजे यूनिवर्सिटी जे अंदरि कहिड़ा शोबा आहिनि ऐं उन्हनि जी दाख़िला जेका आहे उहा 13 जनवरी ते आहे। वधि में वधि खिपरे जा शागिर्द अप्लाई कनि ऐं उन्हनि शोबनि मां फ़ाइदो वठी सघनि। सूरज चमकी जे न सघे थो दिया त चमकायूं गाए त गायूं।